सोट तू थोड़ो हिते बीह त मां हिन छोरीअ सां मिली अचां। तुंहिंजो थियो आहे दिमाग़ ख़राब। अलाए केरु आहे, कंहिंजी धीउ आहे? हिन चोरीअ खे मां चङी तरह सुञाणा थो। सुञाणी थो? उहो वरी कीअं? उहो ईअं त तूं हा मां आहियां ककर। ॿुधाए चोरो पियो अथई? मां भुलियो आहियां, तूं भली वञी सघे। जेकॾहिं शहर हलो था त तव्हांखे खयूं हलां? बाबा जेकॾहिं हू पाण खे वठी थो हले त पाणनि सां गॾु शहर हलूं न। मां ही राज़न जो सोट ककर आहे। इन्हनि जी दुश्मनी मुराद वारनि सां थी हले। जेकॾहिं उन्हनि मां कंहिं बि पाण खे हिते इन सां गॾु ॾिसी वरितो त खाइण पीअण खां बि वेंदासीं हलिया। नथा हलो त तव्हांजी मर्ज़ी, ज़ोरीअ मां बि तव्हांखे कोन खणी हलंदुसि। चइबो त खांडण जी धीउ आहे। हा मुराद वारनि मां कंहिं बि ॾिसी वरितो न त मसइलो पैदा थी वेंदो। हुननि सां मोह ॾेई वठंदासीं। तूं सिर्फ़ु चइनी तरफ़नि ॾे ख़्यालु रख त मां हिन सां मिली अचां थो। यके शराब खानो मस्तीअ भरियो में खानो तुंहिंजो रूप हिकु खज़ानो आहे मूंखे तो कयो दीवानो आहे। कोन सुञाती छा? परे हट, मां तोखे नथी सुञाणा। मां उन ॾींहं वारो ककर जेको रस्ते ते मिलाओ। ककर हुजी या ठिकर हुजी, मां तोखे छा कयां? है तूं संगत रख, ॿियो छा कंदी आहे? वॾो को बेशरम आई। हल बेशरम ई सही, पर मोबाइल नंबर त ॾे न, अवेल सवेल कचहरी कयूं। तूं पंहिंजी माउ खे मोकल नंबर वठण लाइ। वाइदो कर, जेकॾहिं नंबर ॾे त मां खे मोकिलिया। वॾो को बेशरम आई। तुंहिंजी कावड़ में आ कुर्ब अहिड़ो तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो, तुंहिंजो प्यार अलाए छा हूंदो। जिन ग़रीबनि लाइ तूं आवाज़ उथारे थो उहे त तुंहिंजा सॼण आहिनि, पर हिते जेकी ताक़तवर आहिनि उन्हनि सभिनी खे तूं पंहिंजो दुश्मन पियो बणाई। अमा साया, असुल ताक़त इन ग़रीबनि में आहे। पर उन्हनि पंहिंजी ताक़त खे सुञातो नाहे, हू छिड़ विछड़ा आहिनि। उन्हनि में एक ई बदीअ जो फुक़दान आहे। अमा साया मञा थो त उन्हनि खे ज़ात ऐं कबीले में वंडी वियो आहे, तॾहिं त असां वटि ज़ाती दुश्मनी रुजते आहिनि, पर मां हिननि खे हिकु ज़रूरु कंदुसि। हू तुंहिंजी जीअ में जी ज़रूर मिलाईंदा, पर जॾहिं बि तुंहिंजे मथां मुश्किल वक़्तु आयो हू घर वञी सुम्ही रहंदा ऐं तोखे मरण लाइ अकेलो छॾे ॾींदा। पर अमा मूंखे पूरी उमेद आहे त हू मुंहिंजो साथ ज़रूरु ॾींदा। पहिरीं तूं उन्हनि खे आज़माए ॾिस, जेकॾहिं न हू तुंहिंजो साथ ॾियनि था पोइ तूं भले मुश्किल फ़ैसला कर। अमा हू मुंहिंजो साथ ॾियनि या न ॾियनि, या मूंखे अकेलो छॾे हलिया वञा, पर मां उन्हनि जो साथ ॾियण जो कसम खणी छॾियो आहे। बाबा साहिब पार्टी जो सदर आहे, तव्हां सां मिलणु चाहे। ठीकु आहे अदर, तूं उनखे विया मां अचां थो। ठीकु। पुट मंसूर, तूं ख़तरनाक गेम खेॾी पियो, पर पंहिंजो ख़्यालु रखजांइ। मूंखे ख़बर आहे राज़न त मूंखां वधीक कावड़ मंसूर ख़ान जे मथां तोखे कावड़ आहे, पर तुंहिंजी हिकु मजबूरी आहे त तूं उन खां ताक़त में घटि आहीं ऐं कुझु करे नथो सघे, पर तूं
इन ॻाल्हि लाइ परेशान न थी। मां आहियां न, वेठो चवां, घबराए थो? तूं रुगो पंहिंजी पूरी ताक़त इन मंसूर ख़ान खे रस्ते तां हटाइण लाइ लॻाए। बाबा सभिनी साथियुनि खे सैड करे छॾियो आहे ऐं सभई पंहिंजे कमनि में लॻी विया आहिनि। इहो त तमामु सुठो कयो अथव गुलाम। बाबा केतिरो अञा पंहिंजो पाण खे पोशीदा रखंदासीं ऐं केतिरो असांखे अञा लिखणो पवंदो। वज़ीर, असांजा आंगुरनि ते ॻणण जेतिरा आहिनि। अञा हिन क़ौम में एतिरो शऊर नाहे आयो जो असां चोरनि ऐं लुटेरनि ख़िलाफ़ आवाज़ उथारियूं ऐं असांजो अवाम लखनि ऐं करोड़नि जी तादाद में ॿाहिरि निकिरी अचे। इन लाइ अञा सदियूं ऐं साल लॻंदा बाबा। न गुलाम न, हाणे वक़्तु वेझो अची चुको आहे, छो जो हर माण्हू इन करप्ट कामोरनि ऐं बेईमान सियासतदारनि खां तंग अची चुको आहे। रिश्वत हितां जे हर इदारे जी रगुनि में सिरायत करे चुकी आहे ऐं हर माण्हू जी अखियुनि में मां तमामु सरकारी इदारनि लाइ नफ़रत जी बाहि ॾिसां थो। तमामु जल्द तव्हां ॾिसंदव त हुन जे अंदरि जो लाओ निकिरी ॿाहिरि ईंदो ऐं तमामु इहे करप्ट ऐं बेईमान ऑफिसर इन में सड़ी रख थी वेंदा। जॾहिं माण्हुनि जे दिलनि में एतिरी नफ़रत पैदा थी वई आहे त उहो ॿाहिरि मैदान ते छो नथा निकिरनि? इन करे हैदर जो उन्हनि वटि हिकु सुठे लीडर जी खोट आहे, छो जो हू जंहिं जे पोयां बि बीठा आहिनि उहे तमामु जा तमामु लीडर बेईमान निकिरी विया। जेके चंद ईमानदार लीडर हुआ उन्हनि खे पूरी ताक़त में अचण खां पहिरियां ई माराए त जीअं हिन क़ौम में शऊर न अचे। शाहनवाज़ ख़ान जेतिरो तव्हां मूंखे कमज़ोर सम्झो था एतिरो मां कमज़ोर न आहियां ऐं न वरी मंसूर खां मां तजा थो। पोइ बाबा तूं पंहिंजी असुल परेशानीअ जो सबबु ॿुधाए छॾ न। थी सघे थो मां तुंहिंजी उहा परेशानी हल करे छॾियां। पहिरियां मूंखे मुराद वारनि जो गिलो करणो आहे, पोइ मां इन मंसूर जे बारे में सोचींदुसि। मुराद मूं वटि आयो हो ठाह जे लाइ, पर मूंखे हुनजी नियत में फतूर थो लॻे थो त हू ठाह जी आड़ में तव्हांजे मथां को वार कंदो। शाहनवाज़ ख़ान, हाणे हिकिड़ो सौदो था कयूं। सौदो? कहिड़ो सौदो? मुराद जो गिलो तव्हां मूंखे करे ॾियो, बाक़ी मंसूर जो गिलो तव्हांखे मां ई करे ॾींदुसि। पंहिंजे कम सां गॾु माण्हुनि में शऊर बेदार कंदा रहो ऐं उन्हनि खे इहो ॿुधायो त जेकॾहिं अञा बि तव्हां घोर निंड सुतल हूंदव न त पोइ तव्हां सां गॾु असांजे ईंदड़ नसुलनि खे बि हीउ सिस्टम पंहिंजो ग़ुलाम बणाए रखो। जेकॾहिं चाहियो था त असांखे पंहिंजा हक़ मिलनि त उहे घुरण सां कॾहिं बि कोन मिलंदा, जेके असांखे विढ़ी वठणा पवंदा। ऐं विढ़ण लाइ कंहिं हिकु ॿ माण्हू जी जाइ न आहे, छो जो असांजे साम्हूं हिकु अहिड़ो सिस्टम बीठो आहे जेको हींअर वधी अस्ता बणिजी चुको आहे, जेको हिकु हाथी खे निगरण जी ताक़त रखे ऐं उन अज़दा जी मुंडी मरोड़ण लाइ असांखे लखे न बल्कि करोड़नि जी तादाद में हिकु आवाज़ ऐं हिकु मुठ थी निकिरणो पवंदो। जेकॾहिं असां ईअं नथा करे सघूं त पोइ हिन वक़्त खां ईंदड़ वक़्तु अञा बि बदतर थींदो ऐं हुनजा ज़िम्मेवार असां पाण हूंदासीं। काश बाबा जेकॾहिं हर माण्हू जी सोच तव्हां जहिड़ी हुजे त पोइ पंहिंजा हक़ वठण में असांखे देरि न लॻंदी। यादि रखी छॾियो, कॾहिं बि पंहिंजे फ़र्ज़ खां मुंहुं न मोड़जो। पंहिंजे फ़र्ज़ जे लाइ जान बि क़ुर्बान करे छॾींदासीं, पर पोइ ते न कंदासीं बाबा। ऐवाश बाबा साईं, जेकॾहिं अहिड़ा शिदाई तव्हांजे पोयां लखनि जी तादाद में अची वञनि त पोइ तव्हां छा कंदव? पोइ इन मज़लूम क़ौम लाइ आवाज़ उथारींदुसि ऐं इन करप्ट सिस्टम सां सिधी जंग चोटींदुसि। सम्झ त मुराद जो बिलो थी वियो
हाणे तूं पंहिंजी तयारी कर हिन पूरे तरह में इहा ॻाल्हि ॿार वांगुरु अटकी वञे त मंसूर ख़ान ऐं रसन वारनि जी दुश्मनी चोट चढ़ी वई आहे ऐं उन खां पोइ मंसूर ख़ान खे मारण आसान बणिजी वेंदो। ठीकु आहे रहित, इहा तयारी बि कयूं था। वाह, हाणे आयो आहे न असुल ॻाल्हि ते। अचो त मां तव्हांखे पंहिंजी गाॾीअ ते ॿोट छॾे अचां। न रहित, मां पाणे निकिरी वेंदुसि। बाबा, इहे मुराद वारा तुंहिंजी ताड़ में हूंदा ई, ऐं मूंखे शक आहे त शायदि तोखे ॻोठ ताईं पहुचण बि लॻिया। मां हिन वक़्तु तोखे इहो ॿुधाइण आई आहियां त रज़न दौर कंदो मिठन ऐं कुंज जी शादी कराए वई आहे, पर मां पंहिंजी न्याणी कुंज जी शादी कराइण नथी चाहियां। अदी, तोखे त इहा ख़बर आहे त असांजे घर में सिर्फ़ फैसला मर्दनि जा हलंदा आहिनि, असां औरतुनि जा न हलंदा आहिनि। करीमा, इहा ख़बर आहे त हिते फैसला मर्दनि जा हलंदा आहिनि, पर तूं राज़न खे उन ज़िद तां लाहे वेंदीअ। राज़न सिर्फ़ इहा ई ॻाल्हि कई आहे, अञा उन मिठण जी शादी जो पको इरादो कोन कयो अथई। जॾहिं कंदो त पोइ सोचे वठंदासीं। राज़न पको इरादो करे चुको आहे, हू इन ज़िद तां कोन लहंदो। इन करे तोखे राज़न जे कननि में पहिरियां ई इहा ॻाल्हि विहारणी पवंदी। तूं मूंखे त चवें थी, जे चाचा मलूक खे चवंदीअ त हू पाण ई इनकार करे छॾींदो, पोइ केरु आहे जो चाचा मलूक खे राज़ी कंदो? मलूक को मूं लाइ गप जो ढेर आहे, बाक़ी राज़न जे अॻियां त कुझु ई कोन थो। मां राज़न खे सम्झाइण जी पूरी कोशिश कंदसि। तूं मलूक ऐं ककर खे सम्झाए छॾे, पूजे जी शादी लाइ तकड़ न कनि। मलूक त ठहियो, पर जेकॾहिं ककर राज़ी थी पवे त राज़न हुन जे अॻियां माठ करे वेंदो, ऐं उहो बि तकड़ कोन कंदो। मुराद वारनि मुंहिंजी रस्ता रोक न आहे कई, रस्ता रोक तव्हांजी कई अथव। हाणे ॾिसूं इहो था त तव्हां उन्हनि सां कहिड़ो था सलूक कयो। मुराद जो वक़्तु पूरो थी चुको आहे, हाणे हुनजी इहा बादशाही ख़तम थी चुकी। खून पीअण खां पोइ बि सुकून सां घर वेठो आहे। नादान इहो नथो सम्झे त पुलिस पोइ बि डरी छो आहे। मां अॼु ई मुराद जे पेरनि हेठां ज़मीन ड्रामो कयां थो। बस तूं सिर्फ़ मुंहिंजे कम जे तो ध्यानु ॾे। सोटा, देर शाहनवाज़ तव्हांजे मथां कहिड़ो वज़न रखियो आहे? मंसूर सिर्फ़ असां लाइ न, पर रईस शाहनवाज़ लाइ मथे जो सूर पड़जी चुको आहे। अदा, मूंखे त पहिरीं मंसूर खान ते कावड़ आहे, रुगो तूं इजाज़त ॾे। सिर्फ़ तोखे इजाज़त न ॾींदुसि, पर असां सभु गॾिजी करे इन्ही मंसूर जो शिकार कंदासीं। पहिरियां ई मुराद वारनि सां असांजी दुश्मनी हले पई। जेकॾहिं असां मंसूर खान सां दुश्मनी कई त असां कमज़ोर थी वेंदासीं। हा सोटा, पहिरियां असांखे मुराद वारनि जो बिलो करणु खपे। मुराद जो बिलो रईस शाहनवाज़ खान पाण कंदो, बाक़ी मंसूर जो बिलो असांखे ई करणो पवंदो। ठीकु आहे सोटा, ॾींहं ॿिनि में ख़बर पवंदी त रईस शाहनवाज़ खान मुराद वारनि खे केतिरो थोरो कयो आहे। सोट तव्हां अलाए गौर कयो अलाए न कयो, पर मां ॾिठो त मीर शाहनवाज़ खान जे चेहरे जो रंग तपी लाल थी वियो हो। हा सोडल, शाहनवाज़ खान खे इहा ॻाल्हि ॾाढी ॾुखी लॻी त असां हुन जी गाॾी जो अघु छो वरितो। जॾहिं असां हुन जी गाॾीअ खे रोकियूं था त मीर शाहनवाज़ खान खे ॾुखियो थो लॻे, ऐं तव्हांखे मारण जी रईस शाहनवाज़ खान जे ॻोठ में साज़िश कई थी वञे। उते त हू ख़ामोश वेठो आहे। साफ़ ज़ाहिर आहे अदा, मीर शाहनवाज़ खान असांजो सॼण न आहे, ऐं हू राज़न वारनि जे हथां असांखे मारणु चाहे थो। इहा ॻाल्हि त मां सोट सां पहिरियां कंदो थो अचां, पर सोट असां खां वधीक
मीर शाहनवाज़ खान खे पंहिंजो सॼण थो सम्झे। सोट तूं छा थो सम्झी त मां ॿार आहियां? मां माण्हुनि खे सुञाणिया कोन थो। तूं खरी ऐं सिधी ॻाल्हि इन जे करे थो करी जो तूं ख़ानदान जो वॾो नाहीं, पर मां वॾो आहियां, वॾो। उन करे मूंखे ज़माने सां हलणो थो पए। जेसि ताईं असांजो दुश्मन पर्दे जे पोयां लिकल आहे ऐं असांखे उन जी पूरी ॼाण न आहे, तेसि ताईं उनखे मुनाफ़िक़ बि न आहे चवणो। जेसि ताईं उहो पधरो थी असांजे साम्हूं नथो अचे। सोट जहिड़ी इन मुनाफ़िक़ मूंखे बुल ॾिनो न, त ॾींदोसां सिधो नाली खुख वारी। पोइ रखियो हूंदई ऐं पोइ तूं ॾिजांइ ज़माने खे मोह, ऐं मां रुख कंदुसि जबल ॾे। तेसी ताईं मोटी न ईंदुसि जेसी ताईं मामिलो ठरे नथो। पर मां इन मीरुअ खे लेटाईंदुसि ज़रूरु। बेवकूफ़ा बेवकूफ़, इन ते नज़र रखिजो। इहो पाण खे बाज़ार में विझंदो ई विझंदो, पर पाण सां गॾु असांखे बाज़ार में विझंदो। साईं तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। जेकॾहिं तव्हां असां मथां इहा भलाई न कयो आहे त मां सॼी ज़िंदगी जेल में सड़ां। बाबा साईं इहो तोड़ो तव्हांजो असां सॼी ज़िंदगी न लाहे सघंदासीं। तव्हां एतिरा ख़ौफ़ज़दा आहियो जो मुंहिंजे साम्हूं में ॻाल्हाए कोन था सघो। पोइ तव्हां के ज़ालिम वॾे जे साम्हूं त बिड़क बि ॿाहिरि न कढे सघंदो। हा साईं, मिसकीन आहियूं, कंहिंजे साम्हूं पुछण जी हिमत किथे आहे? पाण में एतिरी हिमत पैदा कयो। तव्हां जेको कुझु बि खायो था, पंहिंजो कमायो था, उहो ॿियनि जे साम्हूं तव्हां ख़ौफ़ज़दा छो आहियो? तव्हां इन धरतीअ जा 6 पुट आहियो जंहिंखे अमर सुतीअ में दिलेरी जा लुकमा खाराया आहिनि। पोइ इन दिलि में ख़ौफ़ छा जो? कॾहिं उछलायो इन ख़ौफ़ खे। पोइ तव्हांजे साम्हूं मंसूर ख़ान हुजे, मीर शाहनवाज़ खान हुजे या मीर जाफ़र हुजे, जेको बि तव्हांजे साम्हूं अचे त उनसां अखियुनि में अखियूं विझी ॻाल्हायो। जेसीं ताईं इहा जुरत पैदा न कंदो, तेसीं ताईं पंहिंजे हक़नि लाइ तव्हां कॾहिं बि विड़ी कोन था सघो। ऐं इहा बि ॻाल्हि पंहिंजे दिमाग़ में विहारे छॾियो त कंहिं बि सरकारी इदारे में वॾे मां वॾो ऑफिसर छो न हुजे, उहो तव्हांजो नौकर आहे ऐं तव्हां हुनजा मालिक आहियो। बसि सिर्फ़ु इहा पाण में जुरत पैदा कयो। जुरत। जी साईं। रईस खे नाराज़ कयो अथव, हू माठ करे कोन वेंदो, को न को मसलो ज़रूर कंदो। हा मरियम, तूं सही थी चई। उन करे मां चवां थो तदा पीरल ऐं सोढल खे कंहिं मज़बूत हथनि में महफ़ूज़ करे अचां। न अदा न, हिन ॾुखे वक़्त में असां तोखे अकेलो छॾे कोन वेंदासीं। मूंखे ख़बर आहे त रेस असां सां सिधो कोन विढ़ंदो, उन जे करे तूं परेशान न थी। जॾहिं रेस असां सां सिधो न विढ़ंदो त पोइ पीरल आई सोट सोडल खे ॿाहिरि मोकिलण जो मक़सदु। अली खान, मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे न त रेस असांजे मथां पुलिस जो ज़ोर वधाईंदो। हू उहो चाहींदो त असां सभु जो सभु गिरफ़्तार थी वञूं ऐं पोयां असांजूं औरतूं अकेलियूं रहिजी वञनि। अदा जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त पहिरियां असांखे वञणु खपे। भेण, जेकॾहिं असां औरतूं कढियूं न त पोइ सॼो राज असांजे मथां खिलंदो। मुराद, जी तूं ख़तरो समझे थो त पहिरियां चाचा वारनि सां वञी सलाह कर। हा दा, इन्हनि ॻाल्हियुनि जे विच में चाचा ई सोट वारनि खे विहा। उन्हनि खे बि न ख़तरे जी ख़बर हुअणु घुरिजे। कुझु बि थिए विढ़ंदासीं, पर घर ऐं घोट कॾहिं बि कोन छॾींदासीं। पीरल, तूं बाबा अञा ॿार आहीं, तूं ज़माने जूं लाहियूं चाड़ियूं ॾिठियूं किथे आहिनि। रेस केॾो चालाक आहे, इन जो अंदाज़ो लॻाए नथो सघिजे, पर अचण वारे ख़तरे खे मां हिन वक़्तु बि पंहिंजी अखियुनि सां पाण वेठो थो ॾिसां। पोइ साईं असांखे इजाज़त। वञण खां पहिरियां मूंसां हिकु वाइदो कयो। हुकुम कयो बाबा साईं, तव्हां लाइ सिर बि कुर्बान आहे। पंहिंजा सिर मुंहिंजे मथां कुर्बान न कयो, तव्हांजा सिर सदाईं सलामत हुजनि, पर मूंसां इहो फ़ाइदो कयो त हिन धरतीअ ते कंहिं बि ग़रीब मिसकीन ऐं धरती भाई सां कॾहिं बि का नाइंसाफ़ी थिए त हुनजी मदद लाइ पहुची वञो ऐं हुन सां
कुल्हे में कुल्हो मिलाए बीहजो, छो जो जेकॾहिं तव्हां कंहिंसां मदद कंदव त सुभाणे हू तव्हां सां बि मदद कंदो। मूंखे कसम आहे पैदा करण वारी ज़ात जो, जेकॾहिं तव्हां पंहिंजे ज़ात क़ौम कबीले मां ॿाहिरि निकिरी हिक ॿिए जी मदद कंदव न, त पोइ तव्हांखे कॾहिं बि कंहिं पीर मीर वॾेरे जी औताक ते सवाली बणिजी वञणो न पवंदो। पंहिंजी ताक़त खे सुञाणो पंहिंजी ताक़त खे, त तव्हां केतिरा ताक़तवर आहियो। पोइ छो पंहिंजी ज़ाती दुश्मनी में ताक़त खे ज़ाया था कयो। असां त ही ज़िंदगी आज़ाद वारी गुज़ारे चुका आहियूं। घटि में घटि ईंदड़ नस्ल लाइ त सोचो। वाइदो आहे साईं। बाबा साईं केरु असांजो साथ ॾे या न ॾे, पर असां हर मज़लूम जो साथ ॾींदासीं। अच्छा दा बाबा साईं, हर ईंदड़ माण्हू खे तव्हां इहा ई नसीहत कंदा रहो था, पर आख़िर केसि ताईं? जेसि ताईं शऊर बेदार नथो थिए हैदर, जेसि ताईं ये टोपी अजरक गोॾुनि वारा पंहिंजे हथनि में कुहाड़ी खणी पंहिंजे हक़नि लाइ मैदान में नथा अचनि, तेसि ताईं मंसूर माठ करे न वेंदो माठ करे। मुराद मञा थो त ख़तरो आहे, पर घर ख़ाली त कोन कंदासीं न। चाचा, मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो न आहे त सभु घर ख़ाली करे हितां हलिया हलूं। मां इहो थो चवां त सोट सोडल ऐं भाउ पीरल खे कंहिं महफ़ूज़ जाइ ते छॾे अचां। छा तोखे लॻे थो त पुलिस छापो हणंदी? इहा मूंखे पूरी पक आहे त पुलिस छापा हणंदी, रुगो छापा ई कोन हणंदी, पर असां सभिनी खे गेले हली लाकब में विझंदी। जेकॾहिं पुलिस खे गिरफ़्तारियूं करणियूं हुयूं न त पहिरियां ई करे आ। असां 2 खून कया आहिनि। पहिरियां त शाहनवाज़ ख़ान पुलिस खे पले छॾियो हो, पर हाणे पुलिस खे उहो ई इजाज़त ॾींदो। पोइ असां सभिनी मर्दनि खे गिरफ़्तार करे पोयां असांजे नंगनि ते ज़ुल्म कंदा। उन करे मां ॿिनि खे महफ़ूज़ जॻह ते छॾे थो अचां। ख़ुदा कंदो त अहिड़ो वक़्तु न ईंदो, पर जे आयो न त पोयां मौत ॾेई वठंदा न। सोटे तां खां ॿाहिरि न वेंदासीं, बसि थोरो पुलिस खां टरी वेंदासीं। जॾहिं हो मोह ख़तमु थी वेंदो न त वापसि मोटी ईंदासीं। जेकॾहिं असां पुलिस खे हथु न ॾिनो न त पुलिस असांखे रूपोश ॼाणाए छॾींदी। उन करे पुलिस खे हथु ॾियणु लाज़िमी आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध, जॾहिं बि पुलिस छापो हणंदी न त मीर शाहनवाज़ ख़ान इन रहज़न वारनि खे होशियार करे छॾींदो। घर में पुलिस हूंदी ऐं 12 रहज़न वारा हूंदा। पोइ तूं ॿुधा त असां कंहिंखे मोह ॾेई कंहिंखे मोह ॾींदासीं। ख़तरो त पंहिंजी जाइ ते मौजूदु आहे, पर उन जो हल छा सोचियो अथव? चाचा, जेकॾहिं सभु घर में हूंदासीं न ऐं पुलिस छापो हयो न त पोइ सभु जो सभु गिरफ़्तार थी वेंदासीं। जेकॾहिं सोडल ऐं पीरल घर में न हूंदा त पुलिस वधि में वधि मूंखे, आलम खे ऐं अली ख़ान खे गिरफ़्तार कंदी। सोट, रईस शाहनवाज़ जो मुंहिंजे मथां वॾो ज़ोर अची वियो, इन करे मां तोखे हिते सलाह जे लाइ घुरायो आहे। सोट, इहा सलाह त औताक ते बि थी सघे। ठारो ऐं मिठड़ वाइड़ा आहिनि। जेकॾहिं उन्हनि खे का ख़बर पई न त सॼे मुल्क में ढंढोरो फुटे छॾींदा। सोट, माना राज़ जी ॻाल्हि आहे साहब। हिकिड़ी ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त शाहनवाज़ ख़ान असांजो सॼण आहे या दुश्मन। किथे ईअं त नथो थिए त हू असांखे इस्तेमालु थो करे। असुल मक़सद ते अच सोट, पोइ ई ख़बर पवंदी त मीर शाहनवाज़ ख़ान छा थो चाहे। मीर शाहनवाज़ ख़ान मंसूर ख़ान खे माराइणु चाहे थो। इहा ॻाल्हि त तव्हां औताक ते बि कई। उते सिर्फ़ु ठारे खे ख़ुशि करण जे लाइ मां इहा ॻाल्हि कई, बाक़ी सलाह करण लाइ तोखे हिते वठी आयो आहियां। किथे ईअं न थिए त मंसूर ख़ान सां दुश्मनी करण खां पोइ असां अकेला न पइजी वञूं। सोट, आख़िर तूं मंसूर खां एॾो ख़ौफ़ज़दा छो आहीं? मंसूर ख़ान खां मां इन करे ख़ौफ़ज़दा आहियां छो जो उनजा हज़ारनि जी तादाद में शीदाई आहिनि, जेकी उन जे हिकिड़े इशारे ते पंहिंजी जान ॾियण में बि न किबाईंदा।
सोटवेयर इहे ख़ाली अफ़वाहूं ॿुधियूं आहिनि तो कॾहिं बि तो मंसूर ख़ान जे पोयां 50 या 100 माण्हू कढ ॾिठो आहे ऐं तूं हज़ारनि जी ॻाल्हि थो करे। हा, मीर शाहनवाज़ जी ॻाल्हि तूं करे सघीं थो जंहिंजे कढ हज़ारनि जे तइदाद में जलसे में माण्हू शरीक थींदा आहिनि। मीर शाहनवाज़ ख़ान जे पोयां गाड़े बोड़ वारा ऐं चमचा घणा आहिनि, पर मंसूर ख़ान जा शिताई रत ॾियण वारा आहिनि, इहो यादि रख। सोप सीरियल डोला हाणे तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।